अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंजाबी जी न्यू अपडेट से हाज़िर थी चुका हूँ दोस्तों। इन पहले असांजे चैनल ते न्यू आए तो सब्सक्राइब करे आल ते क्लिक कंदा दोस्तों। तो पंजाबी जी न्यू अपडेट तव्हांखे ॾींदासीं त वीडियो मुकम्मल ॾिसंदा दोस्तों। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा रहूं त पंजाबी जी न्यू तस्वीरूं जेके साम्हूं आयूं आहिनि तव्हां ॾिसी सघो था त पंजाबी जी तेज़ी सां शूट हली रही है दोस्तों। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा रहूं त तकरार ड्रामे खां पोइ पंजाबी जेको आहे त तकरार जो रिकॉर्ड बि तोड़े सघे थो दोस्तों। ऐं हजन प्रेमी जी जेका एंट्री थी चुकी है तकरार ड्रामे में, ऐं धमाकेदार एक्शन जेको आहे त हजन प्रेमी हिन में नज़र ईंदो दोस्तों। जीअं तकरार में हुयो त ईअं ई हिन ड्रामे में भी उनखे किरदारु मिलियो आहे दोस्तों। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा रहूं त ज़फ़र जिस्कानी साहब जेको आहे त ऐं इरफान शेख साहब आहे त उहे हिक ॿिए जा भाइर हूंदा दोस्तों हिन ड्रामे में। ऐं बहितरीन कहाणी हूंदी दोस्तों। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा रहूं त सत्तार नुआणी, असगर चौधरी ऐं सभु जेके गॾिजी जेके महिनत करे रहिया आहिनि त उहा महिनत जॾहिं तव्हांजे साम्हूं तैयार थी ईंदी दोस्तों त तमामु 100% जेको आहे त तव्हां ख़ुशि थींदा दोस्तों। ऐं तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां दोस्तों त हिन ड्रामे खे जेको आहे त जल्द खां जल्द जेको ठाहे तैयार कयो वेंदो ऐं स्क्रीन ते जीअं ऑन थी सघे दोस्तों। ऐं तमामु जल्द हिन जा टीज़र ऑन थींदा जीअं त हर वीडियो में तव्हांखे असां ॿुधाईंदा ईंदा आहियूं दोस्तों। ऐं हिन ड्रामे में तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असद कुरैशी साहब जा कुझु चांस आहिनि दोस्तों। हू हिन अञा ताईं इन नाहे थियो, पर थी सघे थो त चौधरीअ जो हो घाटो दोस्त आहे त हुनखे बि इन करे दोस्तों। ऐं हुनजो जेकॾहिं इन थियो असद कुरैशी त अञा ड्रामे खे वधीक 4 चंड लॻी वेंदा दोस्तों। ऐं जेको बि एक्टर इन थींदो त तव्हां ताईं अपडेट असां पहुचाईंदा रहंदासीं। जीअं हाणे तव्हांखे हजन प्रेमी जी अपडेट ॾिनीसीं त हुनजो जेको किरदारु आहे त एक्शन सां भरपूर आहे दोस्तों। जी दोस्तों, त वरी तव्हां सां मिलंदासीं कंहिं नेक्स्ट वीडियो जी अपडेट में। वीडियो पसंदि आयो हुजे त लाइक कमेंट शेयर ज़रूरु कंदा। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।